देखिए, नॉमिनेटेड लोग वो हैं जो एग्जीक्यूटिव कमेटी में जो पीर साहब ने एक एप्लीकेशन बनाई है और जो भी इसमें इन्वॉल्व है सबको नॉमिनेट किया है। अगर वो क्लीन है, वो इन्वेस्टिगेशन ज्वाइन करें, वो एब्जॉल्व हो जाएंगे उससे। वो अपना फोन रिकॉर्ड दें, सीसीटीवी फुटेज देखी जाएगी, सब चीजें देखी जाएगी। जो नहीं इन्वॉल्व होगा उसको क्लियर कर दिया जाएगा। लेकिन इस वक्त बाज़ाहिर तौर पे लगता है कि एक मुनज़्ज़म तरीके से ये करप्शन करने की कोशिश की गई है। वकला फॉर्म 47 को एक्सेप्ट नहीं करेंगे। दैट्स एंड ऑफ द मैटर। और देखें, अगर ये कराची में होगा तो पूरे सिंध भर की दूसरी बार्स में भी यही किया जाएगा। हम ये नहीं होने देंगे, हम अपने इदारे को तबाह नहीं होने देंगे इंशाल्लाह। सिंध हाई कोर्ट बार का इसमें वाज़ेह मौक़िफ़ है। हमने जनरल बॉडी इसलिए की, हमारा ये फैसला था। FIR कटाने हमारे दोस्त गए, आपने देखा क्या किया। फिर FIR जो कटवाई है वो उल्टा उल्टा चोर कोतवाल को नटे। यानी कि एक नामालूम सिंध बार काउंसिल का एम्प्लॉई FIR कटा रहा है नामालूम लोगों के खिलाफ, और इस चीज का कि उन्होंने इलेक्शन होने से रोक दिया। तो खुदा का खौफ खत्म होता जा रहा है, हमें थोड़ा वापस दिलाना पड़ेगा। देखें, अगर FIR नहीं होती है, हमारे पास दूसरे कानूनी रास्ते मौजूद हैं। जैसे जैसे वक्त आएगा हम डिस्क्लोज करेंगे। हम उनको अपने सारे कार्ड्स नहीं दिखाना चाहते, लेकिन हमारी जामे हिकमत अमली तैयार है इंशाल्लाह। राजनीति साहब से बात की, उन्होंने कहा कि हमने 7 बंदों को नॉमिनेट किया है FIR में। वो 7 बंदे कौन है? कोई ओहदेदार है, जिम्मेदार है? सारे सिंध बार के ओहदेदार। नाम बताएंगे आप? नाम जो है उसमें सारे के सारे, भाई उनसे पूछना चीफ साहब से, उनकी एप्लीकेशन है। लेकिन सारे के सारे एग्जीक्यूटिव कमेटी के लोग उसमें नॉमिनेटेड है। मैं यही कहूँगा कि चोर जो है अपनी चोरी बचाने के लिए एक झूठी, एक मनगढ़ंत स्टोरी लेके एक अननेसेसरी FIR कटाई है, जिसको हम एक्सेप्ट नहीं करते हैं। और मकसद उस FIR कटाने का यही है कि जो असल मुजरिम है, जो इलेक्शन चोर हैं, उनको बचाना है। इनका कहना ये था कि वो बहुत अच्छे तरीके से इलेक्शन चोरी कर रहे थे, तो हमको उनके गले में फूलों का हार डालना चाहिए था कि शाबाश, आपने एक बहुत अच्छे तरीके से रिगिंग का तरीका इख्तियार किया है। उनको मिठाई खिलानी चाहिए थी, उनको मुबारकबाद देनी चाहिए थी, खुश होना चाहिए था, ढोल बजवाने चाहिए थे। शर्म नहीं आती है इन लोगों को? इतनी बड़ी रिगिंग कर रहे हैं। कराची बार के वकला का मजाक बना के रख दिया है, पूरे पाकिस्तान में वकला का मजाक बना के रख दिया है। अभी भी FIR इंसान के बच्चों की तरह नहीं कटा रहे, और इस सब के रिस्पॉन्सिबल ये सिंध बार, ये इलेक्शन कमीशन और ये सब लोग हैं। और हम स्ट्रिक्टली इनके खिलाफ एक्शन लेंगे। हम FIR वगैरह जो भी है सब करेंगे। जो हमारी स्टेटमेंट्स हम इनको छोड़ेंगे नहीं। ये इस गलत फहमी में रह जाए कि ये 2 नंबर FIR कटा के ये समझ रहे हैं कि ये कुछ बहुत आला काम कर लेंगे, सीधे हो जाएंगे इंशाल्लाह ताला। आमिर भाई, ये बताएं कि राजनीति साहब से बात हुई, वो कह रहे हैं कि 7 बंदे हमने नॉमिनेट किए। वो 7 बंदों के आप नाम बताएंगे? मुझे एग्जैक्टली नहीं है, लेकिन उसमें जो एग्जीक्यूटिव कमेटी के मेंबरान हैं उन सब के नाम है। फिर इलेक्शन कमीशन भी है, दीगर लोग हैं, उन सब के नाम है। ही बार जा उहदा वॾा हिकिड़ा मुक़दस उहदा आहिनि। असां पंहिंजे वकीलनि जे ख़िलाफ़ एहतसाब जो आलम बुलंद कंदासीं। पोइ सुभाणे इहा पुलिस या तव्हांजी रेवेन्यू, इहे तव्हांजा पॉलिटिशियन्स बि असांखां परे न आहिनि। बार जेको आहे उहो प्रोबोनो केसिस कंदी आहे। बार जो कमु इहो आहे। अॼु असां हीअ मिसाल क़ाइमु करे पंहिंजे तबक़नि मां ही जेका असांजी रेगुलेटरी बॉडीज़ आहिनि, पाकिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल आहिनि, त इंसाननि ते मबनी न। उते इंसान जेको आहे सो वेठा ई अहिड़ा हुजनि जेके गवर्नमेंट जे चवण ते, पोयों हिडन जेको आहे सो एलिमेंट्स जे चवण ते सॼो ॾींहुं असां वकीलनि सां खेॾनि। 15 महीननि में हज़ारनि वकीलनि खे तव्हां हिकु दफ़ो घुरायो, वरी उन्हनि खे ज़लील करे चओ त साईं इलेक्शन कोन थी थिए, वरी घुरायो कोन थी थिए। केॾो तव्हां असांखे तज़लील कई आहे, केॾी तव्हां पूरे लीगल फ्रेट ॾिठी तज़लील कई आहे। तंहिंजे करे मां हिननि खे रिक्वेस्ट थो कयां त तव्हां ताउन कयो तफ्तीश में। मतलब 4 बार ऐसा हुआ कि मुगला की तजलील की गई है, और बार बार इस तरह से करने, मतलब अब ये है कि आपने सिस्टम को सही करना है। सिस्टम को सही करने के लिए ये ज़रूरी है कि अब हमें बायोमेट्रिक का सिस्टम लाना है। यहाँ पे जुडिशरी हमारे इलेक्शन करवाए, ताकि इन मसलों से हम निकल जाएं कि भाई हमारे साथ चीटिंग हो रही है, बेईमानी हो रही है, जो भी है ये। लेकिन हम इतने 15 महीनों से सर हम लोग मेहनत कर रहे हैं। हमने अपने इतने सारे काम छोड़ के रखे हैं। हम अपने केस वगैरह उसमें भी नहीं जा पा रहे हैं, हम दूसरों के हवाले कर रहे हैं। घर के मसलों मसाइल, कोर्ट के हवाले से मसलों मतलब हमारे सारे ये मसले जो है पेंडिंग में पड़े हुए हैं। लेकिन हम मेहनत कर रहे हैं, लोगों से मांग रहे हैं, घर घर जा रहे हैं, ऑफिस में जा रहे हैं। तो हम एक जद्दोजहद करके हम चाहते हैं कि हम लड़के मतलब सीट अपनी निकालें, ना कि हम चोरी के दरवाजों से है। इसीलिए ये बेहतर है कि हमें एक अच्छा निज़ाम और एक अच्छा सिस्टम दिया जाए। असल में उल्टा चोर कोतवाल को डांटे। हाणे जेका FIR इन्हनि कराई आहे सिंध बार काउंसिल जे मुलाज़िम, उहा FIR इहा आहे जो ॾियनि त अक्यूज़ेशन ई असांखे कयो वियो आहे।
जिन माना उन्हनि धांधली खे बेनकाब कयो उन्हनि खे कयो आहे। हाणे सॼी दुनिया ॾिठो उन ॾींहुं 10:30 बजे लाइव हुयो त कीअं RO जेके आहिनि CC कैमरा पिया हटाइनि, केतिरा बेल्ट पेपर हिकु हिकु पोलिंग था मिलिया आहिनि। हाणे केरु ज़िम्मेवारु आहे इन शइ जो? उहा ई सिंध बार काउंसिल हुई, इन जे मथां हुई। हाणे उन जे ख़िलाफ़ आया आहियूं त हेॾो वॾो ब्लंडर जंहिंजे करे वकीलनि जी साख ख़राब थी आहे, उनखे कीअं बर्दाश्त कजे? मां कैंडिडेट त न आहियां, पर असां इन शइ खे कंहिं बि सूरत नथा बर्दाश्त करे सघूं। उन जे लाइ आया आहियूं त जीअं असांखे ख़बर आहे सुगरा बीबी जो केस हिकु लैंडमार्क जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट जी, जंहिं तहत हिकु वाक्य जी 2 FIR नथियूं थी सघनि। असांजो वर्जन इन में ई विधो वञे, हे जेके बि असां सभु आहियूं 161 जा बयान ॾींदासीं त जीअं सही क़िस्म जी इन्वेस्टिगेशन थिए, हक़ थिए। इलेक्शन मैंडेट बेसिकली अहिड़ी शइ आहे जंहिंमें हज़ारे माण्हू कनेक्टेड आहिनि। उहो ख़्वाह किथे बि हल्के जो इलेक्शन हुजे, बार एसोसिएशन जो हुजे, बार काउंसिल जो हुजे, हिन टाइम ते बार काउंसिल जो जेको वाइस चेयरमैन आहे, बार काउंसिल जो जेको इलेक्शन कमिश्नर आहे जेको हुन अपॉइंट कयो पाकिस्तान बार काउंसिल जी डायरेक्शन ते, हिननि हिकिड़ी सोची सम्झी साज़िश कई हुई जेके असां 7 तारीख़ ते इलेक्शन रखायोसीं। हिननि शोकॉस कढी आहे त माण्हू सस्पेंड कंदासीं, डिस्क्वालीफाई कंदासीं। मुंहिंजो त 14 तारीख़ ते वरी शोकॉस लॻियल आहे, मूंखे डिस्क्वालीफाई करनि। सिधो सिधो चवंदा बाबा असां तव्हांखे वकील बि नथा रहण ॾे। चयो छो? तव्हां सिंधी इशूज़ ते बीठा आहियो। अॼु हिननि असांजे इशूज़ ते बीह करे हिन इलेक्शन ते पहुची पंहिंजे पाण खे मनसबनि ते फाइज़ कयो आहे त पंहिंजे रूहानी तौर ते ज़हनी तौर ते पंहिंजे पाण खे खपायो अथनि, एजेंट थी वेठा आहिनि। तव्हां मूंखे ॿुधायो त हिकिड़ो पॉलिटिकल पार्टी जो माण्हू कीअं इलेक्शन कमिश्नर थी थो सघे? तव्हां मूंखे इहो ॿुधायो त कंहिं बि तरह सां असां कीअं गारंटी करे सघूं था त हीउ ट्रांसपेरेंट इलेक्शन थींदो? उन ॾींहुं तव्हां सभिनि ॾिठो त कबूतरनि वांगुरु बैलेट पेपर निकिता, हर पोलिंग स्टेशन जे अंदरि 100 जी मिक़दार में ठपा लॻल साॻे माण्हुनि ते हुया। छा तव्हांखे ख़ौफ़ आहे त कहिड़ो रहमान अची वेंदो? छा तव्हांखे ख़ौफ़ आहे को आज़ाद वकील ईंदो? छा तव्हांखे ख़ौफ़ आहे तव्हांजो वोटर पंहिंजो डिसीजन ॾेई वेंदो? इन्हनि सभिनि शयुनि ते असां FIR कंदासीं। कल्ह हिकिड़ी FIR थी आहे, चयूं बाबा असां FIR करायूं था। FIR में 100-150 माण्हू आया, हुननि एजेंट जेके इलेक्शन प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स हुया उन्हनि खे ज़दोकोब कयो, बैलेट पेपर खयूं, खणी आया ॿाहिरों। बाबा इहो कहिड़ो तव्हां मज़ाक था कयो सभिनि जे साम्हूं? तूं पाण उते बीठो आहे, हुते पाण चयो त बाबा न हीउ ग़लति कमु थियो आहे, इलेक्शन असां कैंसिल कयूं था। पोइ तव्हांजो बयानु चेंज थो थी वञे, तव्हां कॉन्ट्रेक्टर ते हलिया था वञो। असां न हिन एडमिन कमेटी खे हाणे मंज़ूर कंदासीं, छो जो 28 ॾींहंनि जे लाइ ॾिनल हुयो। 28 ॾींहं ट्रस्ट ते इलेक्शन कराईंदा, हिते वेही को डिक्टेटरशिप करण जे लाइ थोरी ॾिनो। हीउ वकीलनि जो इदारो आहे, असां हिन मुल्क में डिक्टेटरशिप न हलणु ॾींदी, हिननि खे हिन इदारनि में हलणु ॾींदासीं। 22 ए बि कराए असां FIR कराईंदासीं, हिननि जा ड्रामेबाज़ी बंदि कंदासीं। हिननि खे या त घणो हिननि कयो त पूरे सिंध में तहरीक इलेक्शन जी मां हलाईंदुसि। पहिरियों हैदराबाद जे अंदरि वेंदासीं, सकर वेंदासीं, लाड़काणे घोटकी हर बार जे अंदरि कंदासीं। त हिननि सिंध बार में जेके इलेक्टेड नुमाइंदा पंहिंजे पाण खे ज़मीर जो सौदो करे वेठा आहिनि, उन्हनि सभिनि जे ख़िलाफ़ एतमादी तौर ते असां रेज़ोल्यूशन पास कयूं, हिननि खे लायूं, वरी इलेक्शन पोइ हुननि जा थियनि ऐं हुन में पोइ असां बार एसोसिएशन वेंदासीं, इलेक्शन असां कराईंदासीं। असांजो पंहिंजो हक़ आहे, फर्ज़ु आहे, हिननि सभिनि शयुनि में असां कॉम्प्रोमाइज़ हाणे कोन कंदासीं।